नंढियूं चोरियूं करे करे थकिजी पिया आहियूं, छो न वॾो धाड़ो हणजे, सरदार अचे चऊं वॾो धाड़ो हणूं यार। ज़िंदगी त यार सेट कयूं, नंढियूं चोरियूं करे करे, कॾहिं कंहिंजी बकरी काईसीं, कॾहिं कंहिंजी मेंह काईसीं, दरपदर यार पुलिस पोयां लॻी पई आहे। को सुठो धाड़ो हणजे माण्हू जी ज़िंदगी त सेट थिए यार। चई सच ॻाल्हि कर सरदार ॾे यार। सरदार अची वियो, हलियो बस ने वाओ मिलो। सरदार केड़ी परेशानी है? सरदार हुकुम कर, छा परेशानी आहे? अॼु ॾाढो परेशान पियो लॻी। परेशानी इहा आहे त हाणे नंढियूं चोरियूं करे करे थकिजी पियो आहियां। चवां थो हिकु ई अहिड़ो दाव हणा जंहिंमें असां सभिनी जी ज़िंदगी ठही वञे। हाणे रोलाड़नि खां बचणो आहे ऐं सुकून जी ज़िंदगी गुज़ारणी आहे। सो इन करे तव्हांखे चवां थो त को अहिड़ो दाव ॾिसो जंहिं हिक ई दाव में असांजा सभु मसइला हल थी वञनि। हाँ सरदार, असां ॿिन्ही ॻाल्हि ते डिस्कस पिया कयूं। वाकई असांखे वॾी चोरी करणी पवंदी, तॾहिं त पंहिंजी ज़िंदगी ठहंदी। जीअं तव्हां चाहियो था उहा ई ख़बर खणी आयो मां। कहिड़ी ख़बर खणी आई हुई? जशन जी आ इन ॾींहं जो त मूंखे बि इंतज़ारु हो। सरदार जेको सोचूं पिया ज़िंदगी सेट थी वई, अञा छा खपे असांखे? तव्हांखे त इंतज़ार हो त माल बची हली। पोइ ठीकु आहे, हिकिड़ो मिंट तूं मोॾे अचु। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, हिननि सां बेवकूफ़नि खे त हरूभरू खयो। मां त चवां थो इन्हनि खे मारे इते ई पूरे इहो सॼो माल पाण ॿई था खणनि। सरदार पोइ तुंहिंजो चईं तूं हुकुम। पोइ मुंहिंजी ॻाल्हि सम्झई न, हाणे हिनखे इते ई ख़तमु करे पाण ॿई इन्हनि सभिनि पैसनि जा मालिक थींदासीं। ठीकु आहे, हाणे हिनखे मारण जी तयारी कर। पोइ त ठीकु आहे।
यार सॼी उमिरि बॉस जी ग़ुलामी करे 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 ख़ुदा जो कसम थकिजी पिया आहियूं। छा जा पैसा ॾियूं उन्हनि खे? असां महिनत कई आहे, केतिरा ई माण्हू मारिया आहिनि। बसि सरदार ॻाल्हि कर, हुन लोकेशन ते घुराई। साहब चवी सच तो पाण उहे पैसा खणी करे घुमण हलंदा मां सरदार खे ॿी लोकेशन ते थो घुरायां। हा घुराई बसि। तो पाणीअ में त ज़हर मिलाए छॾियो आहे न। हा बाबा, रुगो सरदार जे अचण ई देर आहे। सरदार ही छा आहे? को मसलो ई न आहे। ही असांजे ग्रुप जो माण्हू हो यार। 4 सां थियनि हाणे सिर्फ़ु 3 सां भलो कमु कयो। हूं कमु हो असांखे मारे असांजो सो खणी आ, इन करे असांखे परेशान न थियो। भई ठीकु आहे। सरदार इहो तो सुठो न कयो। हूं तव्हां सभु मूंसां धोखो कयो। मरी आहे जान छुटी हिननि मां। पाणी ॾे। शरा बखून पिया त पाणी वणंदो। पाणी में कुछ हो छा? मूंखे तकलीफ़ थी पिया पेट में।